पाण पंहिंजो जेकॾहिं खोखलोपन खे जेकॾहिं ख़तमु करणु चाहिनि था त सूफ़िया किराम जे इन फ़लसफ़े सां पाण खे मुंसलिक कनि, हिन पैगामनि में अचनि तुंहिंजो खोखलोपन, हुनजो अकेलाई वारोपन पोइ छा थींदो, पोइ कीअं थींदो, छो तुंहिंजो एतबार ख़तमु थी वियो आहे। हुन सां धोखा फ़रेब एतिरा थिया आहिनि, हिकिड़े दोस्त जे रूप में, रिश्तेदार जे रूप में, कारोबारी जे रूप में, सियासत जे रूप में, पाड़ेसी जे रूप में, हर तरह एॾा त धोखा, एॾा त फ़रेब, एॾियूं ठगियूं थियूं आहिनि जो हुनजो अंदरि मंझां खोखलो थी वियो आहे। उनजे खोखलेपन, उनजी अकेलाई जो हल जेकॾहिं आहे त सूफ़िया किराम जी तालीम आहे। सूफ़िया किराम जी तालीम तव्हांजो निजात आहे, आजिज़ी आहे, बुर्दबारी आहे। हिन में कंहिंखे ते बि का तनक़ीद कोन्हे। सूफ़िया इब्न किरामनि कॾहिं बि कंहिंखे ईअं बि विहारे कोन चयो आहे तव्हां ही कमु करियो, ही इबादत करियो, ही बदगी करियो। हुन पंहिंजी सोबत सां, किरदार सां, प्यार सां उन्हनि माण्हुनि खे जॾहिं भांकर में विधो आहे त उन्हनि माण्हुनि बाक़ाइदे उन प्लेटफॉर्म ते अचणु शुरू कयो आहे। उनमें बंदगी बची वई, उनमें सुजूद बची विया, उनमें रुकू बची वियो, उनमें क़याम बची वियो, उनमें आजिज़ी बची वई, उनमें आधी राति जो उथणु बची वियो। उनखे उहो ज़िंदगी जो फ़लसफ़ो बि सम्झण लाइ अची वञो। बाक़ी ही जान, ही ठगी जो जान आहे, ही जेको जिंदगी पराई अमानत आहे, ही ठगी आहे, ही जवानी, ही सूरत, ही आसाइशूं, ही कंहिं बि कम जूं कोन्हे, ही पराई शइ आहे जिते को बि एतबार कोन्हे। जिंदगी जी का बि हिकिड़ी एॾी कमज़ोर शइ आहे जिते हिकु सेकंड जो बि एतबार कोन्हे। उनजो मौत उनजो पहरेदार आहे, चौकीदार आहे। उहो चौकीदार कंहिं बि टाइम ते हुन ते कब्ज़ो बि करे थो सघे, छो त चाबी बि उन वटि आहे, कंट्रोल बि उन वटि आहे, हमले आवर बि उहो आहे, उन मथे बि उहो वेठल आहे। पोइ छो पाण उन ते एतबार करियूं, छो पाण उन एॾी कमज़ोर शइ जे लाइ करे पराया हक़ खायूं, पराया हक़ खाइण जे लाइ उहे शयूं इस्तेमालु करियूं, पंहिंजनि मिटनि माइटनि सां बि शरारत करियूं, पंहिंजे दोस्तनि सां बि फ़रेब करियूं, पर पंहिंजो पाण सां बि धोखो फ़रेब करे पंहिंजूं आसाइशूं, पंहिंजा चैन, पंहिंजा सुकून छो फिटायूं। अचो दोस्तो, अॼु तव्हांखे वरी बि हिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हिन आमद जे ॾींहं ते अॼु वरी बि तव्हांखे मोहबत ऐं ख़ुलूस मंझां दावत ॾियूं। तव्हां कहिड़े बि हाल में आहियो, कहिड़े फ़िरके सां वास्तो आहे, कहिड़ी सोच सां वास्तो आहे, तव्हांखे तव्हांजूं सोचूं बि मुबारक, तव्हांजो फ़िरको, तव्हांजो ख़्यालु, तव्हांजो आइडियल बि तव्हांखे मुबारक। पर तव्हांजे अॻियां हिकिड़ो हथ ॿधी अर्ज़ु आहे, तव्हां फ़क़ति हिन कार्ड वारो जेको सेफ्टी बेल्ट खे असां चऊं था, इन कार्ड खे इस्तेमालु त करे ॾिसो। इन ते जेको अल्लाहुम सल्ली अला सय्यदना मुहम्मदन नबील उम्मी वला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम जा इहे अल्फाज़ उचारे तव्हां ॾिसो, तव्हांखे केॾो सुकून थो अचे, तव्हांजी ज़िंदगी केॾी श्रंगार जी, तव्हांजो कारोबार केॾो बहितर थिए थो, तव्हांजी सिहत में केॾो फ़र्क़ु थिए थो, तव्हांजी दोस्ती बि तव्हांखे अहिड़ी मिलंदी जंहिंमहिल धोखो फ़रेब न ईंदो। न त हीउ जेको तव्हांखे विख ते धोखा ऐं फ़रेब ईंदा, केॾो बि तव्हां पंहिंजे मुंहं जा केतिरा बि खणी पका थियो, केतिरो बि तव्हां खणी कूड़ ॻाल्हायो, केॾो बि खणी पको थियो, पर हिननि सूफ़ियुनि जे अॻियां तव्हांजा चेहरा बि ज़ाहिर आहिनि, तव्हांजे अंदरि खोखलो बि ज़ाहिर आहे, तव्हांजे अंदरि जी कैफ़ियत बि ज़ाहिर आहे, तव्हांजो अंदरि जो हाल बि ज़ाहिर आहे। अचो त हिन सूफ़ियुनि सां भांकर पायो। ही उहे सूफ़ी कोन्हे जेको के फिके वेस में ढकियल हुजनि, के चेहरे में ढकियल हुजनि, के पग में ढकियल हुजनि, के चादर में ढकियल हुजनि, के हिननि जी निस्बत अज़ीम उन हसीन सां आहे जेकी नकल करण न ॼाणनि, ठगी करण न ॼाणनि, धोखो करे न ॼाणनि। उनखे को माण्हू सां का बि रगबत कोन्हे, उहे माण्हुनि खे हथ चुमाइण कोन था चाहिनि, उहे माण्हुनि खे पेरे पहुचण खां बि मना कनि था, उहे नथा चाहिनि असांजी तारीफ़ थिए, असांजी साराह थिए। तारीफ़ साराह उन अलाह साईं खे सोए थी। इंसान खता आहे, इंसान फना आहे, अलाह जी ज़ात खे बका आहे। वरी बि दोस्तो तव्हांखे अर्ज़ु उन बका जी तरफ़ अचो, अलाह तव्हांखे